मोज़िज़ दोस्तों, किताबनि जे तारीफ़ी सिलसिले जे हवाले सां हिन वक़्तु जेको किताब मुंहिंजे हथनि में मौजूदु आहे उन किताब जो नालो आहे सौगात। जी हा दोस्तों, हीअ किताब नाविल ते मुश्तमिल आहे। नाविल जो किताब आहे जंहिंजो नालो आहे सौगात। ऐं हीअ किताब सिंधी ॿोली जी नाले वारी लेखका, तमामु बरजस्ती कहाणीकारा मैडम जहान आरा सूमरो जो लिखियलु आहे। हिन किताब जो जेको बैक टाइटल आहे उहो राबेल मुस्तफ़ा सूमरो लिखियो आहे। 168 सिफ़नि ते मुश्तमिल हिन किताब खे पीकॉक प्रिंटर्स एंड पब्लिशर्स कराची तरफ़ां छपाए पधिरो कयो वियो आहे। हिन जो 2019 में पहिरियों छापो आहे, जॾहिं त हिन जी जेका लेआउट आहे उहा सैयद आफ़ाक़ शाह ऐं टाइटल ग़ज़न ठाहियो आहे। 300 रुपयनि ते मुश्तमिल हिन जी क़ीमत आहे। मजमूई तौर ते सिंधी कहाणी पढ़ंदड़नि जे लाइ जहान आरा सूमरो जो नालो बिना नओं न आहे। उहा हिकु सीनियर कहाणीकार आहे जंहिं केतिरियूं ई छिरकाईंदड़ कहाणियूं लिखी पाण मञायो आहे। हीअ नाविल में हुनजो पहिरियों तजुर्बो आहे ऐं हीअ हुनजो पहिरियों नाविल छपजी मार्केट में अची चुको आहे। यकीनन हिन नाविल जो जेकॾहिं थीम मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त यकीनन तव्हांजे जेको पढ़ण वारो मज़ो आहे उहो ख़तमु थी वेंदो। पर मजमूई तौर ते हीअ नाविल ज़ाहिर आहे त पढ़ण सां तालुक़ु रखे थो ऐं जॾहिं तव्हां हिन ख़ासि तौर ते सिंधी नाविल पढ़ंदड़ जेके दोस्त आहिनि उन्हनि जे लाइ हीअ हिकिड़ो तमामु अहम किताबु आहे जेको हुननि जी लाइब्रेरी जी सूंहं वधाईंदो।